अस्सलाम वालेकुम, वेलकम टू तालीम अकेडमी। जीअं त सिंध पुलिस जी तयारी हली रही आहे ऐं उन लाइ सिंधी ग्रामर कवर थिए पई। सिंधी 7वीं क्लास में जेके ग्रामर जा पॉइंट्स आहिनि उहे अॼु कवर कंदासीं। शुरू कयूं था अल्लाह जे बरकत नाले सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उन खां पहिरियां मूंखे ॿुधाईंदो हलां त IBA हमेशह टेक्स्ट बुकनि खे फॉलो कंदी आहे, त उन जे लाइ वधि खां वधि टेक्स्ट बुक्स पढ़ो ऐं उन लाइ मां बि कोशिशि कयां पियो त मूंखे जेके सिंध टेक्स्ट जा जेके किताब आहिनि उहे गॾिजी कवर करे वठूं। उन लाइ सिंधी जा जेके 3 किताब आहिनि 6, 7, 8 उन्हनि जा जेके ग्रामर जा पॉइंट्स आहिनि उहे पढ़ंदासीं। पहिरियों पॉइंट, आम शयुनि, नालनि ऐं जायुनि खे इस्म आम चइबो आहे ऐं ख़ासि नालनि, शयुनि ऐं जायुनि खे इस्म ख़ासि चइबो आहे। हेठियनि लफ़्ज़नि मां इस्म आम ऐं इस्म ख़ासि खे धार करियो। इंसान, पींघो, बदर, मुअल्लिम, चीन ऐं मुशरिक। इंसान इस्म आम आहे, पींघो इस्म ख़ासि आहे, बदर इस्म ख़ासि आहे, मुअल्लिम इस्म आम आहे, चीन इस्म ख़ासि आहे, मुशरिक इस्म आम आहे। नेक्स्ट, हेठि ॾिनल सिट में सौ, सचो, सईद ऐं सींगा लफ़्ज़ सीन सां शुरू थियनि था। अहिड़नि लफ़्ज़नि जी इस्तेमाल खे तजनी सरफ़ी चइबो आहे, यानी जिन लफ़्ज़नि जी पहिरीं लफ़्ज़ साॻी हुजे। नेक्स्ट, हर्फ़े निदा अहिड़ा लफ़्ज़ जेके सॾु करण या दिलि जी हालत ऐं कैफ़ियत जहिड़ो ॾुख, ख़ुशी, अफ़सोस, अजब, कावड़ या धिकार लाइ कमु अचनि, उन्हनि खे हर्फ़े निदा चइबो आहे। जीअं अफ़सोस, मुंहिंजी ॿिली मरी वई। नेक्स्ट, थोरो दम, हिन निशानी खे कामा बि चवनि था। पढ़ण दौरान हिन निशानी ते थोरो बीहबो आहे। टेस्ट में हिन निशानी खे अंडरलाइन करे अव्हां खां पुछी सघनि था त इहा कहिड़ी निशानी आहे, त उन में अव्हां कामा हूंदो त कामा न थोरो दम खे टिक कंदो। नेक्स्ट, फ़ेल मुतअद्दी मारूफ़। फ़ेल मुतअद्दी मारूफ़ जो मतिलबु आहे त ॼातल, सुञातल अहिड़ा जुमिला जिन में फ़ाइल ऐं मफ़ूल ॿई ज़ाहिर हुजनि। मिसाल तौरु अहमद किताब पढ़े थो, हूअ ख़त लिखे थी। फ़ेल मुतअद्दी मारूफ़ खे अंग्रेज़ी में एक्टिव वॉइस चवंदा आहिनि। नेक्स्ट, उहो लफ़्ज़ जेको वक़्तु, जाइ, रीत, क़दुरु, हाकार ऐं नाकार जी माना ॾेखारे, उन खे ज़र्फ़ चइबो आहे। हेठियनि जुमिलनि मां ज़र्फ़ चूंडे लिखो। हाउ, आउं अॼु वेंदुसि। हिन जुमिले में हाउ ऐं अॼु जेके आहिनि ज़र्फ़ आहिनि। नेक्स्ट, ज़मीर इस्तिफ़हाम। अहिड़ा लफ़्ज़ जेके सवाल पुछण जे लाइ कमु अचनि, उन्हनि खे ज़मीर इस्तिफ़हाम चइबो आहे। जीअं केरु, कहिड़ो, छा, छा लाइ, छो वग़ैरह। मिसाल तौरु तूं केरु आहीं, हिते केरु ज़मीर इस्तिफ़हाम थींदो। छा खपई, हिते छा ज़मीर इस्तिफ़हाम थींदो। नेक्स्ट, हर्फ़ जुमिलो। उहो लफ़्ज़ जेको जुमिले में ॿिनि लफ़्ज़नि, जुमिले जे ॿिनि भाङनि या ॿिनि जुमिलनि खे पाण में ॻंढे हिकु करे, उन खे हर्फ़ जुमिलो चइबो आहे। मिसाल तौरु असगर स्कूल वेंदो आहे पर शाम जो दुकान ते बि कमु कंदो आहे। हिते पर असांजो थींदो हर्फ़ जुमिलो। जमशेद ऐं अकबर ॿई भाइर आहिनि मगर धार क्लास में पढ़नि था ऐं हिते मगर हर्फ़ जुमिलो थींदो। नेक्स्ट, कंहिं बि शाइर जे शाइराने नाले खे तख़ल्लुस चइबो आहे। नेक्स्ट, आउं अॼु स्कूल वञां थो। जुमिले में अॼु लफ़्ज़ वक़्त जी माना ॾेखारे थो। अहिड़नि लफ़्ज़नि खे ज़र्फ़ ज़मान चइबो आहे। नेक्स्ट, दम। ॻाल्हि पूरी करण खां पोइ ॻाल्हि खे वधीक असराइती बणाइण लाइ कुझु वधीक बयानु करिणो हूंदो आहे। को पहाको या मिसाल ॾियणो हूंदो आहे त पहिरें जुमिले पूरी थियण खां पोइ ही निशानी लॻाईंदा आहियूं, यानी दम वारी निशानी लॻाईंदा आहियूं। नेक्स्ट, हिन नज़म में चहकनि, ॾिसजनि, भिणकनि, सटजनि ऐं ॿिया अहिड़ा लफ़्ज़ जेके काफ़ीअ जा मिसाल आहिनि। काफ़ीअ जे पुठियां वरी कमु ईंदड़ लफ़्ज़नि या फ़िक्रनि खे रदीफ़ चइबो आहे। जीअं बहार आयो, बहार आयो। नेक्स्ट, फ़ेल मुतअद्दी मजहूल। अहिड़ा जुमिला जिन में फ़ाइल गुम थी वञे ऐं मफ़ूल फिरी फ़ाइल जी जाइ वालारे। जीअं किताब पढ़िजे थो, मानी खाइजे थी। फ़ेल मुतअद्दी मजहूल खे अंग्रेज़ी में पैसिव वॉइस चवंदा आहिनि। नेक्स्ट, किन थोरनि ऐं मुनासिब लफ़्ज़नि में को अकुल वारो नुक़्तो या का हक़ीक़त बयानु कयल हुजे त उन खे पहाको या चवणी चइबो आहे। जीअं बंदे जे मन में हिकिड़ी, साहिब जे मन में ॿी। नेक्स्ट, सवाल जी निशानी। अहिड़ा जुमिला जिन मां सवाल पुछण जो मतिलबु निकिरे, अहिड़नि जुमिलनि जी पिछाड़ीअ ते ही निशानी लॻाइबी आहे। नेक्स्ट,
अजब जी निशानी अरमान, अजब, अफ़सोस या सॾ वग़ैरह वारनि लफ़्ज़नि जे पुठियां ही निशानी ॾिबी आहे जंहिंखे अजब जी निशानी चवंदा आहियूं। टेस्ट में अव्हां खां पुछी सघनि था त हेठिन मां अजब जी निशानी कहिड़ी आहे त तव्हां इन्ही खे टिक कंदव।